नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं खिपरो का खबर दींदा हलूं तो खिपरो लग ढलियार के रहवासी नवाब अली बोजदार सिंध एजुकेशन फाउंडेशन की सहकार से हलंदड़ सिंध पब्लिक स्कूल ढलियार के इंतजामिया खिलाफ हथन में प्ले कार्ड खड़ी मेन खिपरो चौक से एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौके ते नवाब अली बोजदार साफ़िन के दाईंदे ॿुधायो त सिंध पब्लिक स्कूल ढलियार के प्रिंसिपल मोहम्मद यूनुस गज्जू 8वीं क्लास में पढ़ंदड़ मुझे पुट एजाज अली जी स्कूल छॾण जो सर्टिफिकेट कूड़ो ॾिनो है। बार बार प्रिंसिपल वटि वियसि, हिन सही करे न ॾिनो है, जंहिं करे मुझे पुट जी दाख़िला 9वीं क्लास में नथी थिए ऐं मुंहिंजो पुट जो कीमती साल ज़ाया थी वियो है। हाणे हू मूंखे धमकियूं पियो ॾिए ऐं हिन चयो त स्कूल पारां ॾिनल सर्टिफिकेट में 8वीं क्लास बजाए 6वीं क्लास ॼाणायो वियो है। दाख़िला तारीख़ 9/8/2017 ॼाणाई वई है ऐं स्कूल छॾण जी तारीख़ वरी 6/8/2017 ॼाणाई वई है। हिन चयो त स्कूल इंतजामिया खिलाफ़ सख़्त कार्रवाई करे मुंहिंजे पुट जी तइलीम ज़ाया थियण खां बचाई वञे। सर्टिफिकेट नवाब अली बोजदार है, छोकरो एजाज अली बोजदार है, उन सर्टिफिकेट मूं पास करायो 7वीं में दाख़िला में वरती ढलियार मोड़ ते, ठीक है। उन हिसाब सां उन्हनि मूंखे पास ॾिनो 8वीं जो, ऐं उन 3 तारीख़ में उनखे माना दाख़िल में कढी छॾियो स्कूल में, ठीक है। उन हिसाब सां गरीब माण्हू आहियां, मूं गाॾो हलाईंदो आहियां, मज़दूरी कंदो आहियां। उन हिसाब सां 20,000 25,000 मुंहिंजो ख़र्च थियो आहे। ऐं गरीब माण्हू किथां हाणे उन ख़र्च भरियां। सिंध पब्लिक स्कूल, हा सम्झी, हुते वियसि ॿ टे चकर वियसि, उनखे सही कोन करे ॾिनो सर्टिफिकेट। उन हिसाब सां वरी आयो हिते चौक ते एहतिजाज करणु, गरीब माण्हू केॾां वञूं। पोइ असां सर्टिफिकेट सही करे ॾिन ऐं 20-25,000 में ख़र्च थियो आहे, गरीब माण्हू मूंसां इंसाफ़ थी वञे। उन हिसाब सां इहो ई ॻाल्हि करियां पियो, छा करियां। ऐं गरीब माण्हू आहियां, उन हिसाब सां मथो हणां पियो। एजाज अली 8वीं क्लास में आहे, हाणे 9वीं जी दाख़िला वरणी, 9वीं दाख़िला मिले कोन थी। एडमिशन फीस भरी आहे, उहो सर्टिफिकेट ॾिनो पोइ ॾिनो मिरपुर में, उतां वापसी आयो आहे कि सर्टिफिकेट सही कोन आहे। इन हिसाब सां सम्झे न। हाणे गरीब माण्हू आहे, उन हिसाब एहतिजाज करां पियो, गरीब माण्हू जो मसइलो हल थिए, इंसाफ़ थिए। हाणे गरीब माण्हू केॾां वञा पिया, मज़दूरी करियां थो, गाॾो हलायां थो, पेट पारियां थो, सम्झे। उन हिसाब सां हाणे मुंहिंजो मसइलो हल थिए, आस पास थिए, मसइलो हल थिए, गरीब माण्हू इंसाफ़ थिए। उन हिसाब सां